रमज़ान जो महीनो हो। मक्का जे मक़दस सरज़मीन ते पहिरीं सहरी जो वक़्तु हो। फजर जी आज़ान जूं सदाऊं फ़िज़ा में गूंजण लॻियूं। मक्का में रहंदड़ माण्हू आज़ान जे आवाज़ ॿुधंदे ई बैतुल्लाह ॾांहुं रवाना थी विया। पर हिकु 60 सालनि जो बुज़ुर्ग अबू तुलिका अञा पंहिंजे घर में ई बीठो हो। उन बुज़ुर्ग बग़ैर कुझु खाइण पीअण जे रोज़ो रखियो हो। हू बुख जी शिदत सबबि निंढाल हो, उन करे निमाज़ लाइ पीअण जे क़ाबिल न हो। हिन जी गुज़िरियल राति बि फाका में गुज़री हुई। सॼो ॾींहुं मज़दूरी में गुज़री वियो। तंहिं करे ख़ाली पेट सहरी करे हिन बुज़ुर्ग निमाज़ घर में ई अदा कई हुई। उन खां पोइ हू ग़मगीन थी हिकु कुंड में वेही रहियो। उन बुज़ुर्ग खे पंहिंजे फाका कशी ते एतिरो ॾुख न हो। जेका शइ हिन खे सभ खां वधीक ग़मगीन करे रही हुई उहा हिन जूं 2 धीअरूं ऐं ज़ाल हुई। उन बुज़ुर्ग जो को पुटु न हो। हू पंहिंजे घर जो वाहिद कफ़ील ऐं ज़िम्मेवार हो। पर हिन खे हिकु ॻाल्हि ते पको ईमान हो त जेको मुक़दर में लिखियल आहे उहो ई मिली रहंदो। हिन जी ज़ाल कलसूम खेसि चवणु लॻो, अबू ज़ुलैखा, अॼु टियों ॾींहुं आहे, असां खाधो ॾिठो बि नाहे। अॼु बि तमामु घणी गर्मी आहे ऐं सभिनी बुख ते रोज़ो रखियो आहे। असां त सब्र करे वठंदासीं, पर असां जूं ॿारड़ियूं बुख जी शिदत बर्दाश्त करण खां क़ासिर आहिनि। बुख सबबि संदन पुछड़ो हाल आहे। अलाह जो नालो वठी घर खां ॿाहिरि निकिरो, शायदि हू असांजो रोज़ी जो को बंदोबस्तु फरमाए ॾे त जीअं शाम जो असीं रोज़ो अफ़्तार करे सघूं। अबू ज़ुलैखा ज़ाल खे तसली ॾिनी ऐं चयाईं, हा मां वञी रहियो आहियां, इनशाअल्लाह अल्लाह ज़रूर करम कंदो। थोरो ई देर में सिज निकिरी आयो। अबू ज़ुलैखा घर खां निकिरी मक्का जे बाज़ार में दाख़िल थियो, पर हिन खे किथे बि को रोज़गार न मिलियो। ॾींहं गुज़रण सां गॾु गर्मी जी शिदत वधंदी वई, पर खेसि को बि कमु न मिलियो। हू मायूसी जे हालात में बाज़ार मां निकिरी हलियो ऐं हलंदे हलंदे मक्का जे हिकु वीरान वादी में पहुची वियो। लगातार पैदल हलण करे तमामु घणो थकिजी पियो हो। ज़मीन ते वेही रहियो हू गहरी सोच में मुबतला हो। सोचंदे जिते हू वेठो हो उते साॼे हथ सां नरम मिठी खोटण लॻो। दिलि में पाण सां चवंदो रहियो त जेकॾहिं अॼु बि मज़दूरी न मिली त हू घर वारनि लाइ खाधे जो बंदोबस्तु कीअं कंदो। ओचिंदो मिठी खोटींदे संदसि हथ कंहिं नरम ऐं मुलायम शइ सां टकराइजी वियो। हिन हथ वधाए उन खे ॿाहिरि कढियो त ॾिठो त उहा रेशमी कपिड़े जी थैली हुई जेका सोन जे सिके सां भरियल हुई। उन थैले खे ॾिसंदे ई ॼण संदसि बुख ऐं उञ ख़तम थी वई हुजे। हिन जूं अखियूं ख़ुशीअ सां चमकण लॻियूं। सोन जे सिकनि सां भरियल थैली ॾिसी हू सोचणु लॻो त मां केतिरो ख़ुशनसीब आहियां। लिकियल खज़ाना पाण ई मुंहिंजे साम्हूं अची विया आहिनि। जॾहिं मां उहो सोन जा सिका पंहिंजे ज़ाल जे हथ में ॾींदुसि त हू केतिरो ख़ुशि थींदी। अबू ज़ुलैखा तमामु पुरजोश थी वियो ऐं रोशन मुस्तक़बिल जा ख्वाब ॾिसणु लॻो। पर ओचिंदो संदसि ईमान दर खड़कायो ऐं हू सोचणु लॻो, हीउ माल मुंहिंजो न आहे, कंहिंजो गुम थियल आहे ऐं हू मूं ते हलाल बि न आहे। उहो जंहिंजो आहे मूं उन शख़्स खे ॻोल्हणो पवंदो ऐं हीउ माल उन जे हवाले करणो पवंदो। जेकॾहिं उहो मूंखे न बि मिलियो त हीउ माल तॾहिं हिलाल थींदो जॾहिं 1 साल ताईं ऐलान करण बावजूदि मूंखे उन जो मालिक न मिले। पोइ संदसि ज़हन हिन खां उहो ॻाल्हि करण ते आमदा करणु लॻो त छो न मां कुझु सिका कढी इस्तेमालु करे वठां। पोइ महिनत मज़दूरी करे जेतिरा सिका कढंदुसि उहे वापसि रखी छॾींदुसि। पोइ फौरन हिन खे ख़्यालु आयो, ए अलाह जा बाना सब्र कर, ही अमानत में ख़यानत आहे। तूं उमिरि जे आख़िरी हिसे में पहुची वियो आहीं ऐं अञा बि हेर फेर करण जी कोशिश करे रहियो आहीं। हिन पंहिंजे ख़्याल खे दिलि मां झटिकियो ऐं उहो इरादो कयो त जेसिताईं उन थैले जो असुल मालिक न मिले हू उन खे पंहिंजे वटि संभाले रखंदो। हाणे हू उहा थैली खणी घर तरफ़ हलियो। घर जे दरवाज़े खां अंदरि दाख़िल थी हू डबल क़दमनि सां कमरे ॾांहुं वञणु लॻो। ओचिंदो संदसि ज़ाल हिन खे ॾिसी वरितो ऐं पुछणु लॻो, अबू ज़ुलैखा, तूं खाधे लाइ छा आंदो आहे? ज़ाल जी आवाज़ ॿुधी हू हिकदमि संभाले पाण खे चयो, मां अॼु बि कुझु न आंदो आहे। हू चवंदे हू थैले खे पंहिंजे पुठियां लिकाए रहियो हो। अॼु ताईं अबू ज़ुलैखा पंहिंजे ज़ाल खे कुझु बि न लिकायो। ज़ाल जॾहिं ॾिठो त संदसि मुड़ुसु कुझु लिकाइण जी कोशिश करे रहियो आहे त हिन सख़्तु लहजे में चयो, तव्हां वटि कुझु न कुझु ज़रूरु आहे, पर तव्हां लिकाए रहिया आहियो। मूंखे जल्दी ॿुधायो त तव्हां वटि छा आहे। हाणे अबू ज़ुलैखा सम्झी वियो त संदसि ज़ाल सभु कुझु ॾिसी चुकी आहे। हिन पंहिंजा 2 हथ ज़ाल अॻियां कया जिन में सोन सां भरियल उहे थैली हुई ऐं पोइ हिन खेसि सॼी ॻाल्हि ॿुधाई त उहा खेसि किथे मिली आहे। कलसूम दीनदार औरत ज़रूरु हुई, पर अबू ज़ुलैखा जहिड़ो सब्र न रखंदी हुई। हिन फौरन पंहिंजे मुड़ुस खे चयो, उन मां कुझु सिका कढी खाधे लाइ वठी अचो। अबू ज़ुलैखा गुस्से सां जवाबु ॾिनो, न,
हरगिज़ न। जेकॾहिं तूं उन थेले खे हथ लाहींदे या कंहिंखे बि उन बाबति ॿुधाईंदे मां तोखे तलाक ॾेई छॾींदुसि। कलसूम टिजी वई ऐं ख़ामोश थी वई। उहा राति बि हिननि फाकी में गुज़ारी। ईंदड़ ॾींहुं अबू ज़ुलैखा घर खां निकितो ऐं सोचणु लॻो त अॼु मज़दूरी ॻोल्हण सां गॾु उन थेली जी असुल मालिक खे बि ॻोल्हणु घुरिजे त जीअं उन जे हवाले करे कुझु इनाम बि हासिल करे सघां जेको मूं ते हिलाल हूंदो। उहो हलंदे हलंदे हरम ॾांहुं वियो जिते हिन ॾिठो त हिकु वॾो मुजमो लॻल आहे। हिकु यमनी माण्हू बुलंद आवाज़ में ऐलान करे रहियो हो, हे अल्लाह जा नेक बंदो, मुंहिंजी हिकु थेली गुम थी वई आहे जंहिं में 1000 सोन जा सिका आहिनि। जेको बि रमज़ान में वापसि कंदो अल्लाह खेसि 7 भेरा वधीक उजर ॾींदो। ऐलान मुकमल थियण खां पोइ अबू ज़ुलैखा हथ खणी चयो, मक्का में तमामु घणा ग़रीब माण्हू रहनि था। थी सघे थो तुंहिंजे थेले कंहिं ख़ुदा तरस इंसान वटि हुजे। जेकॾहिं तूं उन लाइ इनाम जो ऐलान करी त शायदि हू ख़ुशी सां वापसि करे छॾे। यमनी नौजवान पुछियो, बाबा जी केतिरो इनाम रखां? बुज़ुर्ग चयो, 100 सिका याने 10 हिसो। नौजवान इनकार कयो। ज़ैद बिन ख़ालिद जेको उहा ॻाल्हि ॿुधी रहियो हो सम्झी वियो त थेलो शायदि उन्ही बुज़ुर्ग वटि आहे। पोइ हुन अबू ज़ुलैखा खे कम ते लॻायो। पूरे मज़दूरी ॾिनी। पोइ ॻुझे नमूने संदसि घर ताईं पुठियां वियो। सभु कुझु ॿुधो ऐं आख़िर खेसि हिमत ॾिनी। 3 ॾींहं अबू ज़ुलैखा यमनी नौजवान खे चई सच ॿुधायो। गवाह तौर ज़ैद बिन ख़ालिद खे साण करे खेसि घर वठी वियो। सिका ॻणिया पूरा 1000 हुआ। नौजवान वापसि अची ॿुधायो त संदसि पीउ वसीयत कई हुई उहे सिका कंहिं ग़रीब अलाह ते भरोसो कंदड़ खे ॾिना वञनि। तंहिं करे उहे सिका अबू ज़ुलैखा खे ॾेई हलियो वियो। अबू ज़ुलैखा सजदी में किरी पियो रोई चईं, कलसूम ॾिठो, अलाह सब्र कंदड़नि जो अजुर ज़ाया नथो करे। असां हिकु हराम सेके खां बची वियासीं त अलाह साईं असांखे हिलाल सिका ॾिना। उहे सभु गॾिजी अतार कयो। निमाज़ खां पोइ अबू ज़ुलैखा ॿाहिरि निकितो त ज़ाल पुछियो, किथे वञी रहियो आहीं? हिन चयो, मां उन माण्हुनि खे ॻोल्हण वञी रहियो आहियां जेके असां जहिड़ा आहिनि त उन्हनि खे बि खाधे में शरीक करियां। दोस्तो, हीअ कहाणी असांखे सब्र, ईमानदारी ऐं अलाह ते भरोसो सेखारे थी। जेको माण्हू हिलाल ऐं ईमान ते क़ाइमु रहे थो अलाह खेसि अहिड़ी जाइ ते रिज़्क़ ॾिए थो जितां हिन खे गुमान बि नथो थिए। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾींदा।